बाबा न ये बात कोन कंदुसि बाक़ी जेको बि शर्त रखंदो न उहो मूंखे क़बूल आहे जेको ॾोह ॾंड रखंदो मां भरे ॾियण लाइ तयारु आहियां मां चयो मुंहिंजे खे दौरो पइजी वियो आहे छा ऐं मुंहिंजी ॻाल्हियुनि खां पहिरीं हार मञी वरिती छा ॿुधो सही आहे मुंहिंजे ते ॾंड पोइ बि ज़बरो रखिजोसि बाबा तूं कोई खबरी घणी खारा करपीला ओ करपीला वो शर्त रखी उन सां गॾु ऑफिसर सां फटफटी भॼण जो मुक़ाबिलो बि करणो अथई छा ॿुधी वाह जो थींदो तो त ॾिसण में ॾाढो मज़ो ईंदो हा रखो मुक़ाबिले जी तारीख़ कॾहिं था रखो बा पोइ त बा झंडियूं तयारु कयूं न बा बाबा ॻाल्हि ॿुधो दुंबे वारी ॻाल्हि मूंखे सोराना क़बूल आहे सुभाणे मां दुंबो कोई हिते ई तव्हां सभिनी खे खाराईंदुसि ॻाल्हि ॿुधो ऑफिसर सां कहिड़ो मुक़ाबिलो आहे मुझे दोस्ती बिरादरी भाईपी पंहिंजी जाइ ते बाक़ी मुक़ाबिलो पंहिंजी जाइ ते सचो या ऑफिसर सचो ई ॻाल्हि सिधी करे छॾी वाह जे तोखे सिधो कयो नी न मञोसीं पोइ मञोसीं हाणे ख़बर पवंदी तव्हांजी त केरु पको डिलीवर आहे ऐं केरु कचो बाक़ी ऑफिसर सां मुक़ाबिलो मां हिकु शर्त ते कंदुसि जेकॾहिं तव्हांखे क़बूल आहे त मां मुक़ाबिलो कंदुसि जे न आहे त पोइ मां मुक़ाबिलो कोन कंदुसि ॿुधायो कहिड़ी शर्त पहिरियां जेकॾहिं मुंहिंजो शर्त क़बूल कंदो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जे न कंदो त मां न ॿुधाईंदुसि शर्त जी ख़बर त पए कीअं क़बूल कंदासीं पहिरियां मां तव्हांखे शर्त कीअं ॿुधाईंदुसि क़बूल कंदो त ॿुधाईंदोसांव न त बाबा ॻाल्हि अथव सिधी मां फटफटी भॼाईंदुसि ई कोन अरे ॾिठो मूं तव्हांखे चयो न वॾो अटकली आहे किथे न किथे असांखे फासाईंदो छा ॿुधो शर्त क़बूल आहे मुझे हाणे ॿुधाए शर्त मुंहिंजो इहो आहे त जेकॾहिं शर्त मूं खटी न त मां तव्हांखे दुंबो कोन खाराईंदुसि तव्हां सभु दुंबे जी जाइ ते किरड़ जूं काठियूं चॿाड़िजो छा किरड़ जूं काठियूं जेकॾहिं तो खटियो त सभिनी खे दुंबो मां खाराईंदुसि जेकॾहिं मां खटियो त पोइ सभिनी खे दुंबो तूं खाराईंदे पर मां फैसलो थियो बाबा छा ॿुधो अॼु भला मानी सवेल कई थी हा अॼु खड़पील सवारी सां गॾु वेंदो इन करे सवेल मानी कई अथाम रुगो मानीअ जी आसरे ते वेठायो जा बधाई थाव खणी अचिजांइ हा हा अदा मामा खे तो थार बिस्मिल्लाह करे मानी खा वेट वे इन मानी में ॿियो केरु बतो कोन विझंदो वेट अदा खे ॿाहिरि वञण जी तकड़ आहे इन करे चए थो त मानी खाए पोइ ॿाहिरि वञा हाणे खयो वे हाणे वे अमा वञी मामा खे उथार हाणे उस ते सुतो पियो आहे वाटला जी मानी आई जा भोर तूं खाई छॾ हिन भोर लाइ मां कोन थो मां सुम्हां थो हाणे छॾे हिन भाग खे उथ वधाई मानी पचाए थी हथ मुंहुं धो गुरड़ी करे कोन सुम्हण ॾींदी अदी तूं मूंखे कोन सुम्हण ॾींदे मां सम्झी वियो करपीला जी बाला ऑफिसर कारे थो वञे बादल तयार न जो त चाहे रोज़ी ते थो वञा छा ॿुधी करपीला यार पोइ तूं हीअं कर जो मूंखे हिन पाण वारे बादल ते चकर खारा ऑफिसर बादल तयार आहे हीअं हलूं था वरी मोटी था अचूं छा ॿुधी
ऑफिसर जितां ढोर लारो नथा वञो न तूं मूं हाणे टिबे ताईं था हलो मां बि वञा पियो पंहिंजे टिबे ताईं। टिबा तुंहिंजो टिबो त मशहूरु आहे पर तूं पोइ बि उते वञी मिटी विझंदो आहीं छा? ऑफिसर मिटी त हिकु बहानो आहे। हितां वेंदुसि 5 तगारियूं लाहींदुसि वरी थोरो घुमंदुसि या तव्हांखे बि ख़बर आहे परियां खड़पील ईंदो ऐं मूंखे खई ईंदो। जे तव्हां हलो तव्हांखे बि घुमायो अचां। टिबो घुमंदासीं पर कंहिं ॿिए चकर। अफ़सर मां अॼु वेंदुसि वरी 2-3 ॾींहंनि खां पोइ ईंदुसि छो जो तूं चयो आई मुजेरी जो मुक़ाबिलो त कराइणो आहे न छा ॿुधई। मां तयारु आहियां तव्हां रुॻो मुजेरी खे तयारु कयो। अफ़सर हाणे मुजेरी खे कोन ॾींदासीं टिबा हलंदे या पंहिंजे टिबे ते। हा हा खड़पील हलिया हलूं। अफ़सर पोइ शाम जो कचारी कंदासीं। वाह भाई वो काका सुमर जल्दी कर बकरियूं छोड़े हलणियूं आहिनि न। ओबा केड़ी देर थी आहे हलूं था बाबा। ये ठिकर बितर खाई वरी मोटाए था अचूं। वे मोरू वे चाय पी पो माल छोड़े वन जाए। और इनका वो के चाहे थी उतिया मां ॾेई अचीसि। माल जे पोयां उहो वञे जंहिंजूं लोह जूं टंगूं हुजनि। शाबाश आहे रांझनि खे सॼो ॾींहुं बकरियुनि जे पोयां थो भॼे। जेकॾहिं थकिजी पियो आहिनि त मां वञा। न रांझनि थकियो न आहियां बसि ईअं ॻाल्हि थो कयां। हींअर तर में गाह कोन्हे को तॾहिं तोखे रुलाइनि थियूं। जॾहिं वसकारो थींदो न गाह फुटी पवंदो पोइ तोखे कोन रुलाए थियूं। बटारनि खे उते छॾियूं था थकिजी अची शाम जो पहुचनि थियूं। ओबा अञा मुद आहे जे बरसाति वसी त गाह फुटी पवंदा ऐं हितां लॾे खण खां बि बची पवंदासीं। ओ चाचा जेकर वस न थिए पोइ लॾो त खणणो पवंदो न। ओबा हिते रही को मरणो त नाहे न पर माल लाइ गाह किथां ईंदो। असां त पट सट करे खाऊं था पर माल लाइ गाह किथां आणींदासीं। जेकॾहिं न हिते रहियासीं त माल खपाइणो पवंदो। पोइ भला पैसा टारे रखिजो न जॾहिं वरी वस थिए पोइ वरी नयूं बकरियूं वठिजो। हींअर त ठहियो पर यार खपाइण महिल अधु मुलो वेंदो। इन्हनि पैसनि खे खाई खपाए वेंदासीं ऐं जॾहिं न वठंदासीं त माल महांगो थी वेंदो। सम्झ त 10 बकरियुनि जी जाइ ते 2 बकरियूं सूरनि जूं वठंदासीं। हा यार बाक़ी महांगाई जो दौर आहे। बाबा मां अहिड़ो कमु कंदुसि जो इन ऑफिसर जा ज़मीन ते पेर न टिकंदा। बाबा जॾहिं न मुक़ाबिलो कंदासीं तुंहिंजी फटफटीअ सां धिकण में ई पूरा हूंदासीं ऐं ऑफिसर पेरनि सां ई गाॾी काहे हलियो वेंदो। ईअं कीअं थींदो बेवकूफ़। पहिरियां मां पंहिंजी फटफटी खे चालू कंदुसि ऑफिसर पंहिंजी फटफटी खे चालू कंदो पोइ वठी भॼंदासीं। छा सच में मुक़ाबिलो था कयो छा? भाई सची ॿुधाई मां त घणो ई पे नटायो पर इहो होतूं ऐं टिबे वारा जान ई न पिया छॾनि। मुजेरी वरी तू न ऑफिसर जो उज़बो भञाए विझी। भाई सची ॻाल्हि ॿुधाई ऑफिसर मूंखां पक्को डिलेवर आहे पर हू वेचारो जीअं फटफटी ते वेठो न त छोरनि हुन जी ॿुधी ई कोन आई खणी फटफटी खे धिकियोंसि वेचारो वञी खॾ में किरियो ऐं पोइ वेचारे जी बाह भॼी पई। छा सच में बाबा ऑफिसर तोखां पक्को डिलेवर आहे? बाबा तूं ॻाल्हि ॿुध हू शहरनि में पकनि रस्तनि ते हलंदा आहिनि पर मां अहिड़ो रस्तो चूंडींदुसि जिते रुगो वारी वारी हूंदी ऐं पोइ हू वीचारो पंहिंजी गाॾी खे कढी कोन सघंदो ऐं वारीअ में हलाइण जो त मां अॻु खां वठी मौत परां। तूं बि ऑफिसर सां धोखो न कजाए रस्तो सुठो ॾिसजाए। वाह न वाह ऑफिसर जी फटफटी नई आहे मुंहिंजी पुराणी आहे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। हा अंधी छा जेकॾहिं सिधो रस्तो चूंडियोसीं न त पोइ ऑफिसर अलाए केतिरो असांखे पोइ ते छॾे वेंदो।
तंहिं करे रस्तो चूंडींदासीं वारियासो। ऑफिसर उतां गाॾी कढी कोन सघंदो। बाबा खड़पील सही चवंदो आहे, तूं वॾो टिकली आहीं। हाणे तुंहिंजो मुक़ाबिलो ॾिसण वटां हूंदो। हिते रखीस। हाँ बा, तूं असली सचो आहीं। पिणीअ जा मिकर ऐं अटकिल असली मूंखां वधीक ॿियो को ॼाणे। अदी कज़ी आवाज़ आई? अदी तू इन मां पंहिंजा पाटोड़ा चूंडे खण, बाक़ी ॿियनि जा पाटोड़ा ॿियनि खे पहुचाइणा आहिनि। मूंखे इहा ख़बर न पवंदी त मां पंहिंजा पाटोड़ा सुञाणे वठां। अदी पोइ तुंहिंजा घणा पाटोड़ा आहिनि? 4। पोइ हितां मिड़ई 4 खण न। न ईअं न कजांइ। जेकॾहिं तुंहिंजी मां ढकणी जो हिकिड़ो बि पाटड़ो हिते अची वियो न त तोखे त ख़बर आहे मुंहिंजे लाइ आज़ार करे छॾींदी। अदी भला तूं ऐं अम्मा पाण में छो न ठहंदी आहियो? असां विढ़ंदियूं त न आहियूं पाण में, बाक़ी तुंहिंजी मां जी तोखे ख़बर आहे चङी तरह। हुनखे सिर्फ़ु झेड़े जो बहानो घुर्जे। अदी काकी ढकणी खे मां पाण मुंहुं ॾींदसि। ॿधाई इहे 4 पाटोड़ा हिननि खे ॾे, बाक़ी ॿियनि जा ॿियनि खे ॾियूं था। अचे अदी। छोकिरियूं तव्हां त मुंहिंजे लाइ आज़ार करे छॾियो, पर दुआ कर त तुंहिंजी मां ढकणीअ जो हिकिड़ो बि पाटड़ो मूं वटि न हुजे। ॿुधो छोकिरियूं? जी अदी। हिकिड़ो कमु कजो त काकी ढकणीअ खे चूंडे चूंडे नवां पाटड़ा ॾिजो। जे अगरि हुनजे वटि हिकिड़ो बि पुराणो पाटड़ो वियो न त पोइ सॼे वेढ़े में वञी करे हिकु हिकु घर जी तलाशी वठंदी। तव्हांखे कुझु कोन थींदो। अचल हाणे छोकिरियुनि खे कीअं सम्झायां त हाणे काकी ढकणी मूंसां कहिड़ी झुट कंदी, उहा इन्हनि खे ख़बर नाहे। अलाह ख़ैर कंदो, ईंदी त पोइ मुंहुं ॾेई वठंदीसां। हाणे किथे आहे? लाइका चे लॻी न मानी। मामा 3 पाटोड़ा जेकी खणी विया हुया न उहे मोटाई ॾेयूं था वञूं। अदी आई त ॿुधाईंदोमांसि। मूंखे इहो ॿुधाए त मानी किथे पियल आहे? मामा पाटोड़नि जे हेठां पई अथई। पाटोड़ा किथे पिया आहिनि? ओयो ओयो पाटोड़नि जे हेठां पई थी मामा। तूं रख इहे पाटोड़ा, मां ॿुधाईंदोमांसि। तूं रख। अम्मा अचे तो हुनखे ॿुधाइजांइसि त पंहिंजा पाटोड़ा संभाले, मतां वञी काकी बेबुल सां विड़े। ठीकु आहे मां ॿुधाईंदोमांसि। मूंखे ॾे। काकी पंहिंजा पाटोड़ा गणी वठ, पोइ रड़ियूं न कजां त मुंहिंजा पाटोड़ा गुम कयासि। अम्मा जेकॾहिं हिकु ॿ गुम बि थी विया त ख़ैर आहे, का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। न गुम न आहिनि थिया काकी, पूरा पाटोड़ा खणी आया आहियूं, तूं ॾिसी वठ। ठीकु आहे अम्मा, पर इहो ॿुधायो त पाटोड़ा धोई त खणी आयो आहियो न? काकी धोए साफ़ सुथरा करे खणी आया आहियूं, ई न खणी आया आहियूं। अయ్య मां इहा बि तव्हांखे शाबस आहे जो असली पाटोड़ा धोई ॾिना। हल साहिब ओ मुंहिंजी वॾारो भेण अची वई न। आओ अदी तुंहिंजी अमानत मिली वई आहे। अमानत? हे तुंहिंजा पाटोड़ा राणी ॾेई वई आहे। सब भगल सगल पाटोड़ा अची मुंहिंजे मथे बेड़ी वई आहे। सब नवां चूंडा पाटोड़ा खणी वई। अदी कज़ी नाहे ॾेई वई, वधाई पाण हिते रखे वई आहे। अदा उते कज़ी मुख लगी वेठी ही, जॾहिं कमकार खत्म थियो न त समूरा पाटोड़ा नवां चूंडे खणी वई। पर इहो बि न सोचई त अमानत तौर इहे सभिनी जा पाटोड़ा आहिनि, त उन्हनि जी अमानत सही सलामत उन्हनि वटि पहुचे। पर इहा सोच त कंहिं में हूंदी आहे। मां कंहिंजा ऐब उघाड़ा करे कंहिंजा उघाड़िया? हाँ, जॾहिं मालिक सभिनी जा ऐब ढके थो त पोइ ढकणी छो न ढके? यादि रख, बाक़ी मां कज़ी खे छॾींदसि कोन। अदा वधाईअ खे कहिड़ी ख़बर, उहा आहे रुॻो ठेंग टपनि में पूरी। इहा कज़ी उते मुख लगी वेठी ही। अदी जे इहा ॻाल्हि आहे त पाटोड़ा मूंखे ॾे, मां हाणे ई थो मटाए अचां। मूंखे ख़बर आहे जहिड़ी आहे वधाई अधु पहिरों ई तूं। मां पाणे वञी न वसाई बेबुलई बाईअ खे ॾिसंदसि। ढकणी आहे मुई जो नवां पाटोड़ा चूंडे खणी वेंदियूं।
उन्हनि छा सम्झो आहे त ढकणी मट करे वेहंदी। ए वठ पाणी। आही वठ तूं हथ केला। ऑफिसर अची वियो? जी बाबा, शहर मां पहुची वियो ऑफिसर। अॼु भला जल्दी मोटी आयो आहे? बाबा मुक़ाबले जी तयारी कंदो हूंदो, इन करे फटफटीअ खे भॼाईंदो आयो अथई। तूं बि बाबा कुझु तयारी कर, माण्हू असां ते खिलण लाइ तयारु वेठा अथई। इहा ॻाल्हि न हूंदी। अॼु छा हूंदो जो ऑफिस में कमु घटि हूंदुसि। अब्बा मानी तयार कयां त पोइ ऑफिसर लाइ खयो वञा। न, मां चए पियो त मानी मां खाई आयो आहियां, राति खाईंदुसि। बाक़ी हिन वक़्तु का बि तकलीफ़ तव्हां न कयो। ऑफिसर तमामु भलो माण्हू आहे, न त एॾो वॾो ऑफिसर हिननि कखनि में रहण कॾहिं बि पसंदि कोन करे हा। इहो मुजेरी ऑफिसर खे बि चयो न त मुंहिंजे पुट लोले खे बि का नौकरी वठी ॾे। न, मां शहर कोन वेंदोसांव। असांजो छोरो हिन ॻोठ खां ॿाहिरि कॾहिं बि कोन निकिरंदो। शहर वेंदो न त हिन जो हां फाटी पवंदो। अहिड़ी ॻाल्हि न आहे बाबा, पर ख़ुदा जो ॾिनो हिते ॿाहिरि गंज आहे। पोइ छो वञी मां ॿिनि टकनि लाइ शहर में ज़लील थियां? अब्बा शहर वेंदे त तूं बि उन ऑफिसर वांगुरु ऑफिसर थी वेंदे। अम्मा ऑफिसर ॻाल्हि कंदो आहे त असां शहर वारनि जी ज़िंदगी अज़ाब में आहे। सॼो ॾींहुं लालच पुठियां भॼा में आहियूं। अम्मा ऑफिसर चए पियो हिकु घड़ी बि सुकून सां न आहियूं विहंदा। इहो त आहे, शहर में जेतिरियूं घुर्जूं वधीक आहिनि न, ओतिरी इंसान जे अंदर जी लालच वधी थी वञे। हिते असां रुखी सुखी खायूं, शुक्र कयूं वेठा आहियूं। घणी लालच का मालिक साईं बचायो। टिबा अची वे? हाँ ऑफिसर। टिबा जे करे अची वियो ऐं हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हाणे कहिड़ो पाण खे इहो आहे त मुजेरी ऐं ऑफिसर जे मुक़ाबले जूं था कयूं तयारी शुरू। घटि में घटि गोश्त खाइण जो मौक़ो त मिलंदो न टिबा। वो तू यो मुकाबलो ॿिनि ॾींहंनि में कराइण जा, रुगो ऑफिसर तयार थिए। टिबा मां मुक़ाबले लाइ तयारु आहियां। मतां तव्हांजो इहो मुजेरी मुक़ाबले तां हथु खणी वञे उहो त मिलंदो, पर मुक़ाबले खां पोइ गश थियण जो मज़ो ई पंहिंजो हूंदो। इहो त आहे ऑफिसर। हाणे पक सम्झ, असां मुजेरी खे फिरण कोन ॾींदासीं। टिबा बाक़ी यार हिकिड़ी ॻाल्हि अथई, पाणारे मुजेरी वारी फटफटी सभु आहे डांढो। बाक़ी बाबा ऑफिसर वारी फटफटी असली झटे वठंदड़। पुराणी शयूं नयनि शयुनि खां मज़बूत हूंदियूं आहिनि। तूं खणी जो पुराणी आहे, पर चालू थियण खां पोइ रंभाट करे थी। न जा इहे रामबाट मां बंदि कंदुसि। वो हिकिड़ो चकर हुनखे साम्हूं अचण ॾे। ऑफिसर उठनि घोड़नि जा त मुक़ाबला ॾिसंदा आया, उहो ई ॾिसूं पिया। पर यार पहिरियों दफ़ो ई फटफटीअ जो मुक़ाबलो ॾिसणो पियो। ऑफिसर, बाबा तो चरियनि खे चोंगू ॾेई छॾियूं। हाणे जेसिताईं मुक़ाबलो न थींदो न, इहे चरिया पंहिंजे ज़िद तां लहंदा ई कोन। मुजेरी हिन ॾुख वारे माहौल में जेकॾहिं तुंहिंजे करे मुंहिंजे करे कंहिंखे ख़ुशी मिले थी, इहा त सुठी ॻाल्हि आहे। लख जी ॻाल्हि कई थी ऑफिसर। तव्हांजो इहो मुक़ाबलो हर 100 सालनि ताईं पियो हलंदो, जेसीं ताईं का ॿी ॻाल्हि नई न थिए। ऑफिसर असांखे फटफटी जो मुक़ाबलो ॾेखार, असां वरी तोखे उठनि जो मुक़ाबलो ॾेखारींदासीं। हा बदारा, पोइ हिन ॻाल्हि तां फिरी न वञजां, क़ाइमु रहिजां हिन ॻाल्हि ते। कज़ी ओ छोकर कज़ी। हाँ चादी करी काकी ढकड़ी की थोड़ी देर लाइ छितो थी क्या? ओ छाए तू माठ करे वेही रहो, रुको तमाशो ॾिस। हाँ काकी ढकड़ी अच।
मालिक बि ढकिया आहिनि त पोइ ढकणी छो न ढके? खड़पी ल असली माण्हुनि जा कम ई लथा पिया अथई। कंहिंजा ऐब उघाड़े कंहिंजा ऐब उघाड़िया। अहिड़ो ज़मानो अची वियो आहे जो हिन ठिकरनि ते बि माण्हू बेईमानी करण लॻा अथई। छा हिन जो मुल्ह हूंदो, टको या पैसो? या ॿिनि टकनि जी बेमानी काकी ढकड़ी या भुल चुक थी वेंदी आहे। हाओ हाओ, सभु को ईअं ई चवंदो आहे जॾहिं ख़बर पवंदी अथनि त भुल चुक थी वई आहे। जॾहिं ख़बर पवेनि थी न त पोइ ठिकर जे मथां गोॾा ऊंधा करे वेही था रहनि। पोइ कंहिंजा ऐब उघाड़े कंहिंजा उघाड़िया। जॾहिं मालिक ऐब ढकी वेठो आहे त पोइ ढकड़ी छो न ढके? काकी ढकड़ी, मुंहिंजे बि ॿिनि टिनि पाटोड़नि मां इहो हिकिड़ो भॻल पाटोड़ो मिलियो आहे। ॿिया त सभु भॼी भुरी पिया। इहो बि मां कांवनि ऐं कुतनि जे खाइण लाइ रखियो आहे। जॾहिं ही तुंहिंजो आहे, तोखे खपे थो त तूं खणी वञ। ॻाल्हि त ॿुध, तूं एॾी सिधी सादी आहीं त कोन जो मूंखे थी नज़र कराई। अबा खड़पी ल, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। अॼु न सुभाणे कंहिं न कंहिंजे घर जे चुल्हे में मूंखे पाटोड़ो ज़रूरु पंहिंजो नज़र ईंदो। पोइ मां अची तोखे ॿुधाईंदसि त कंहिंजा ऐब उघाड़े कंहिंजा ऐब उघाड़िया। जॾहिं मालिक ऐब ढके थो त पोइ ढकणी छो न ढके? बाक़ी कर्जिया मूंखे मासूम थी ॾेखारे। पाटोड़ो मिलियो अथनि। ॿियो ॿिनि टकनि जो पाटोड़ो हिनखे ॾींहुं त तोखे छा थिए? तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पहिरीं ॻाल्हि इहा त काकी ढकड़ी जो पाटड़ो मूं वटि आहे ई कोन। ऐं ॿी ॻाल्हि, जे अगरि मां पंहिंजे 9 पाटड़नि मां हिकिड़ो पाटड़ो काकी खे ॾियां बि हा न त हू को माठ करे वञे हा छा? वरी बि चोर मूंखे ई चवे हा। चोर छॾी न ॿुध कजी तोखे चोर कीअं चवे हा? इन ॻाल्हि खे तूं छॾ ऐं ॿ टे ॾींहं वेही करे तूं तमाशो ॾिस। को काकी ढकड़ी माठ करे वेहंदी छा? घर घर वेंदी ऐं वञी करे पंहिंजो पाटड़ो ॻोल्हींदी ऐं नेठि वठी रहंदी पंहिंजो पाटड़ो। बाबा मां मुक़ाबले लाइ तयार आहियां। केरु थो चए त मां मुक़ाबले खां लारायां थो? मुक़ाबलो जेको थींदो न नए वारे रस्ते सां थींदो। छॾे अटकली छॾे, नए वारे चारे सां थींदो। मुक़ाबलो कर न। छा ॿुधी? नए वारे चारे सां छा आहे? ऑफिसर, हिकिड़ो त चारो नाग वकिड़ो आहे, ॿियो वरी वारियासो पंधा वारियासो। पोइ भला छा थी पवंदो? थी तो कुझु बि कोन। बाबा यहाँ फट फटी तुआरी फासजी पवंदी। पोइ ख़बर अथई छा थींदो? पोइ ॿियो कंदो ऑफिसर, तूं हिकु विख बि मुतां निकिरी कोन सघंदे। मुंहिंजी खुली सुन वई फटफट के कढी वेंदो। सफ़ा असुल अहिड़ी ॻाल्हि आहे छा? हाँ ऑफिसर, मुजेरी वारी जो उठा ये उठ के वारी में मज़ो ईंदो आहे नालण में, इहे ई मुजेरी खे सम्झ। उठ छो मूं मिसाल ग़लति न छा? न टिबा, तूं बिल्कुलु सही आहीं, पर यार मूंखे पंहिंजे यार मुजेरी ते खिल थी अचे। टिबा मिसाल ग़लति हो तॾहिं ऑफिसर खिलियो। तूं वरी सियाणीअ जो पुटु। अफ़सर, ये यार असांजा दुकान। वारी उठ मुजेरी, ॾे ख़बर भला सफ़ा अहिड़ी ॻाल्हि आहे छा? हाँ यार ऑफिसर, हाणे मां लजी थियां पियो। टिबा बाबा का ॻाल्हि कोन्हे, तूं मिसाल ॾींदो कर। अड़े पर कुझु सोची सम्झी ॾींदो कर। हाणे इहो ॿुधाए त कॾहिं ॾींहुं जोड़ थी बाबा? उहो ॾींहुं रखूं न त इहो ॾींहुं रहिजी वेंदो। छा ॿुधो आहे? बाबा ही ॿई ॼणा तयारी कर बाबा, ठीकु, पर नए वारे रस्ते सां गाॾियूं न भॼनि। ओ रस्तो ॾिसो पिया न, ओ इन रस्ते सां भॼंदियूं। कबूल आहे? कबूल बाबा, कबूल आहे मुजेरी, कबूल कबूल। अब्बा गुनाहगार करी हुआ अब अब्बा मारू रात दा अब्बा अब्बा पाल
सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।